हेडलाइंस समझूं अमा के अहम ख़बर ॾींदा हलूं। कराची खां पीराबाद पुलिस जी कार्रवाई कई वई आहे। MQM लंदन जो टारगेट किलर गिरफ़्तार कयो वियो आहे। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। गिरफ़्तार जाबदार मुजाहिद हुसैन उर्फ़ लंडन वाला लसानी विगोड़नि में मुलविस आहे। ख़बर अवां खे ॾियूं पिया। पुलिस जो चवणु आहे त जाबदार पंहिंजे साथीअ सां गॾिजी ॿिनि ॼणनि खे मथे में पथर हणी क़तलु कयो हो। अहम ख़बर अवां खे ॾेई रहिया आहियूं। पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि मक़तूलनि जी जनाज़े ते फायरिंग करे केतिरनि ई माण्हुनि खे मारियो हुयो। पुलिस जो चवणु आहे त ऑपरेशन शुरू थियण खां पोइ जवाबदार मुल्क मां भॼी वियो हुयो। संदनि साथियुनि जी ॻोल्हा कई पई वञे। ख़बर अवां खे ॾेई रहिया आहियूं। कराची खां पीराबाद पुलिस जी कार्रवाई कई वई आहे। MQM लंदन जो टारगेट किलर गिरफ़्तार कयो वियो आहे। अवां खे ॿुधाईंदा हलूं त गिरफ़्तार जाबदार मुजाहिद हुसैन उर्फ़ लंडन वाला लसानी विगुड़नि में मुलविस आहे। पुलिस मुताबिक़ जवाबदार पंहिंजे साथीअ सां गॾिजी ॿिनि ॼणनि खे मथे में पथर हणी क़तलु कयो हुयो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि मक़तूलनि जी जनाज़े निमाज़ ते फायरिंग करे केतिरनि ई माण्हुनि खे मारियो हुयो। अवां खे आगाह करे रहिया आहियूं। कराची खां ऑपरेशन शुरू थियण खां पोइ जवाबदार मुल्क मां भॼी वियो हुयो। संदसि साथियुनि जी ॻोल्हा कई पई वञे। पुलिस मूजिबि नाज़रीन अवां खे ख़बर ॾेई रहिया आहियूं। पीराबाद पुलिस जी कार्रवाई कई वई आहे। MQM लंडन जो टारगेट किलर गिरफ़्तार कयो वियो आहे।